सो इहा आहे असांजी तारीख़, इहा सभ्यता असांखे बचाइणी आहे कीअं बि करे, पर उन बचाइण लाइ छा करिणो आहे? नथिंग इन दिस वर्ल्ड is worth living for unless it is also worth dying for. तंहिंजे करे अगर सिंधियत ऐं सिंधी सभ्यता खे क़ाइमु रखिणो आहे त उन जे लाइ कुझु न कुझु कुर्बानी ज़रूरु करणी पवंदी। हाणे कुर्बानी हर को पंहिंजे पंहिंजे अंदाज़ मूजिब कंदो। शाहूकार जेके वेठे आहिनि तिन खे पंहिंजे पॉकेट में हथ विझी उहा कुर्बानी करणी पवंदी। जेके कलाकार आहिनि से पंहिंजी कला जो दान ॾींदा ऐं जंहिं बि माण्हू खां जंहिं क़िस्म जो बि दान ऐं कॉन्ट्रीब्यूशन थी सघे इन सिंधियत जे कॉज़ में, सिंधियत जे मूवमेंट में असांखे उन जो उपयोग करणो ज़रूरी आहे। ऐं हर हिकु जलसे अहिड़े ते तई जेकॾहिं इहा प्रतिज्ञा करियो त कीअं बि असांखे सिंधियत रखंदासीं, पोइ अलाए छा थींदो 50-60 वरनि खां पोइ 100 वरनि खां पोइ, पर जेसि ताईं असीं जीअर आहियूं या हीअ नौजवान नींगरियूं जीअरियूं आहिनि तेसि ताईं सिंधियत क़ाइमु रहे त इहा वॾी ॻाल्हि थींदी। इहा असांजी हिंदुस्तान, सारे हिंदुस्तान ते ऐं सारे दुनिया ते असांजी महिरबानी थींदी। ऐं आशा तूं इहो कमु कंदी रहो। एंड गॉड ब्लेस यू एंड आई थिंक यू विल गो वेरी फार। प्लीज़ कीप इट अप। थैंक यू।